मां तव्हां सां हिन जे बारे में ॻाल्हाईंदी आई आहियां कि तव्हांजी मसीह में क़ानूनी स्थिरता छा आहे, तव्हांजी ताज़गी छा आहे क़ानूनी। यीशु हुन हर शइ खे वरितो ऐं ॾिनो हुन जो मूल्य जंहिं जे बारे में मां ॻाल्हायो। हुननि असां लाइ धर्म वरितो ऐं हुन खे मूल्य ॾिनो। हुननि असां लाइ मूल्य वरितो ताकी असां मुफ़्त उपहार जे रूप में मिले। यीशु वरितो ऐं मूल्य ॾिनो जीअं असां उहो वरी जन्म वठी जी शक्ति मिले पंहिंजे सॼे ॾींहं में। हुन तरीक़े सां असां सां गॾु उहो जेको कयूं जेको वधीक हुजे असांखे अंदरि, ऐं उहो वचन हुजनि ऐं गॾु हुजनि ऐं हुन सां गॾु हुजनि ऐं हुन जो समय गुज़ारनि, उन जे वचन सां समय गुज़ारनि, मसीह में ठही करे ऐं मसीह जो हर कमु करणु ऐं शामिलु थियणु। परमात्मा सां गॾु असां जुड़ी करे मतिलबु असांखे अवतार वठिणो आहे ऐं गॾिजी करे इहो अवतार उहो असांजे ख़तमु थी वेंदो। यीशु इन जे करे मरियो हुयो जीअं असांखे धर्म मिले, उहो हिन जे लाइ जीअं असांखे शक्तिशाली व्यक्तिगत संबंध मिलनि परमात्मा सां गॾु मसीह जे तरफ़ां। इन जो मतिलबु इहो आहे त असांखे तव्हांजे जीवन में हर पल शामिलु थियणो आहे, हर पल शामिलु थियणो आहे, हर हिसे में शामिलु थियणो आहे। तव्हांजे अंदरि तव्हांजे संबंधनि में, तव्हांजे मनोरंजन में हुनजो संबंध आहे, तव्हांजे पैसनि सां हुनजो संबंध आहिनि, तव्हांजे खाइण पीअण सां हुनजो संबंध आहे, तव्हांजे शरीर में संभाल करण जो हुनजो संबंध आहिनि, हर शइ में हुनजो संबंध आहिनि, हर तरीक़े में। थोरो अञा उत्साह ॾेखारियो छो त इहे सच आहे। तव्हांजा पैसा बैंक में थी सघंदा आहिनि, पर अगरि तव्हां हिन खे हासिलु करणु न ईंदा त तव्हां ग़रीबी में पंहिंजो जीवन घटाईंदा। मां तव्हांजे खाते में पैसा जमा कराइण, अगरि तव्हां वटि ATM पैसा कढणु नथा अचनि, तव्हांखे ख़बर न आहे कि कीअं कैश ऐं चेक कबो आहे। मां ईअं ई सम्झायां थी, यीशु असांजे खाते में मज़ेदार शर्त जमा कई आहे, पर जाम मसीह इहो सम्झी न सघंदा आहिनि कि छा इहो प्रभु उन्हनि जे लाइ कयो आहे पंहिंजे पाण में। अॼु मां तव्हांखे हिकु आध्यात्मिक ATM कार्ड पेश थी कयां। आमेन। हाणे हिकु मिंट हुन जे अधीन थियण जे बारे में ॻाल्हायूं था। आमेन। हाणे हिकु मिंट हिन जे अधीन थियण जे बारे में ॻाल्हायूं था। मां हिन पल मुंहिंजे लाइ तव्हांजो चवणु हुजे हा कि आज्ञा जो पालन करे इहे सभु कुझु हासिलु कंदी। मुंहिंजे वीचार सां जाम दफ़ा इहो थींदो आहे, असां सभिनीनि जे ॿुधाईंदा आहियूं ऐं जेको मसीह में हूंदो आहे असां हुनजो ज़िमेदारियूं न खणी सघंदा आहियूं ऐं इहो न करे सघंदा आहियूं। हिन कारण इहो तव्हां सां गॾु नाइंसाफ़ी थींदी। मां ईअं नथी करणु चाहियां, मां तव्हांखे उत्साहित करणु थी चाहियां ऐं दुनिया जे साम्हूं उहो सभु जेकी ॻाल्हियूं आहिनि तव्हांखे चवणियूं आहिनि। मां चवां थी तव्हांखे कि तव्हां पाण इन खे चई था सघो ऐं इहो करे था सघो। मां जल्दी सां ॿियनि विषय ते चवणु चाहियां थी। थोरे समय खां ई मां इहो कुझु सेखारियां थी। गुस्से ऐं माफ़ी न करण सां मुश्किल में नाराज़गी हुजणु ऐं उहा ॻाल्हि ऐं उन्हनि पर मसीह जा वचन। हाणे पोइ सालनि में जीअं हिन विषय ते सेखारियो हुयो, शिक्षा जे अंत में हमेशह सभिनीनि खे ख़बर पइजी वेंदी आहे त जिन खे प्रार्थना जी ज़रूरत आहे उहो नाराज़गी माफ़ी, गुस्सो, नाराज़गी माफ़ी न करणु ऐं गुस्से में रहणु। हिकु दफ़ो बि ईअं न थियो कि सभु माण्हू मां 80% खां माण्हू घटि विया हुजनि। हिन मां असांखे ख़बर पई असांजी दुनिया गुस्से वारी मसीह सां घटियल आहे। मां चाहियां थी कि तव्हां इन जे बारे में सोचो, छाकाणि बाइबल में लिखियलु आहे कि असांखे सूर्य सां गॾु उथणो आहे पर असांखे गुस्से खे हटाए छॾिणो आहे। इन करे अगरि तव्हां करवाहट ऐं नाराज़गी, माफ़ी न ॾियणु, गुस्से में रहणु, तव्हांजो जीवन इन मुश्किल में रहंदो। मां ॻाल्हायां थी जेको तव्हां कयो था, मां तव्हां सां उहो ई थी ॿुधायां, तव्हां सभु उहो ई कंदा आहियो। तव्हांखे माफ़ी करणी आहे। इन जो माफ़ी न वठंदव त तव्हांखे पंहिंजे दुश्मन मथां जीत हासिल थी वेंदी ऐं तव्हां करे सघंदा इहो सभु। तव्हांखे नाराज़ न थियणो आहे, तव्हांखे अॻियां वधणो आहे। तव्हां इहो महसूसु कंदव माफ़ी ॾियण खां पोइ कि तव्हां अंदरां हल्का थी विया आहियो जाम,
ऐं तव्हां इहो करे सघंदा आहियो अगरि तव्हां चाहियो था। जो परमात्मा करणु चाहे थो, जेको तव्हांखे करिणो आहे ऐं जेको जाम आसान आहे उहो तव्हां करे सघो था, जेको कठिन आहे उहो तव्हांजे लाइ परमात्मा पाण अची करे कंदो। उन लाइ तव्हांखे पंहिंजो ATM कार्ड इस्तेमालु करिणो आहे। तव्हां प्रभु सां प्यार था कयो, तव्हां उन जे संसार में सही तरीक़े सां रहो था, जियो था, इन करे उन संसार में आया आहियो। प्रभु जो शुक्रगुज़ार कयो, उहो तव्हां सां गॾु आहे, उन तव्हांखे हिन जीवन ॾिनो। ऐं असांखे प्रार्थना करणी आहे कि प्रभु असां सां गुनाह थी आहे, माफ़ करे छॾियो। असांखे इहो डपु हुजणु खपे, असांखे माफ़ी करणु घुरिजे कि असांखे ख़ुशीअ जो अहसासु थींदो आहे। उहे बि असां था करे सघूं, असां इहा ॻाल्हि करे था सघूं। इहा ॻाल्हि जाम माण्हू आहिनि कि प्रार्थना कंदा आहिनि, असां ईअं न कंदासीं, असां गुस्सो न कंदासीं। मूंखे ख़बर आहे कि इहे ॻाल्हियूं थींदी रहंदियूं आहिनि, ख़ाली असां चई सघंदा आहियूं, असां हुन जो इस्तेमालु न कंदा आहियूं, असां हुन ते अमल न कंदा आहियूं ऐं पोइ चवंदा आहियूं कि इहे ॻाल्हियूं असां सां गॾु छो थियूं थियनि, असां ईअं छो करे रहिया आहियूं। ऐं ख़बर अथव, हिकु सॼी राति मूंखे सुपिने में उहे ॻाल्हियूं यादि आई ऐं मां सॼो डपां पई ऐं ॻाल्हायां पई। सुबुह उथी करे मां कयो कि हिन खे छॾेसि, माफ़ु करे छॾेसि, छाकाणि त माण्हू सही न हूंदा आहिनि। जेके तोखे दुखी कनि, जेके तोखे निराश कनि, ऐं उहा ॻाल्हि आहिनि जेके माण्हुनि में हूंदी आहे, उहो तुंहिंजे लाइ न हूंदी आहिनि। उहा जेकी ॻाल्हि आहे मां तव्हांखे ॿुधाइण थी चाहियां, तव्हां पंहिंजो पाण खे परेशानी में छो था विझो उन हाल में। ख़ाली बसि तव्हांखे माफ़ु करिणो आहे, पोइ तव्हां चवंदा उप्स इहा त सही आहे। हाणे ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां थी, जेकी मां हमेशह पढ़ी आहे। मां जाम ख़ुशि आहियां, प्रभु मूंखे चाहियो आहे, पर मूंखे ख़बर हुई त मूंखे हिन जी ज़रूरत हुई। मुंहिंजे ख़्याल सां बाइबल में कई तरीक़े सां इहा शइ चयल आहे। असांजे मुंहुं, असांजी ॻाल्हि ऐं असांजे शब्द जी शक्ति जे बारे में लिखियल आहिनि। शुरूआत में इहा ॻाल्हि चई हुई, उजालिया तो। मूंखे जाम ख़ुशी थी आहे त उन्हनि चयो बुरे हाल में छॾे ॾींदा, जीवन ऐं मरण जी शक्तिअ में उहा बेकार ॻाल्हियुनि खे छॾे ॾींदा, निंदा कंदा ऐं ॿिए जे मथां सॼो हलाईंदा कि तव्हां इहो सभु कयो आहे, मां सही आहियां ऐं उहो ग़लति। जीअं मसीह में असां मसीहत में बारे में लिखियो आहे ऐं पढ़ियो आहे, महिरबानी करे मूंखे ॿुधो, महिरबानी करे टीवीअ ते ॾिसण वारा मूंखे ॿुधो। प्रभु सचीअ में हिकु अद्भुत उपहार तयारु कयो आहे, उनखे वठी करे मूल्य ॾिनो आहे, केवल तव्हांखे हासिल करिणो आहे। उहो तव्हां खां वठी करे तव्हांखे ॾिए थो, उहो हुन जे लाइ तव्हांखे इहो सभु करिणो आहे। प्रभु सां गॾु समय बितायो, उन जी उपस्थिति में रहो, उनखे ॾिसो तव्हांजे जीवन में कीअं कमज़ोर पासो हटिजी थो वञे ऐं तव्हां हुनखे विजय था पायो। तव्हांखे केवल माफ़ु करिणो आहे ऐं इहो सिखणो आहे कि जंहिंजो तव्हां दिलि दुखायो आहे उन खां तव्हां माफ़ी घुरी सघो ऐं उन वक़्तु प्रभु सां गॾु समय। मूंखे ख़बर आहे तव्हां छा महसूसु करे रहिया आहियो, मूंखे ख़बर आहे मूंसां इहो सभु थींदो रहंदो आहे। ईअं कुझु न आहे जेको जीवन में घणा ई दफ़ा थियो हुजे ऐं वापसि वञी अचे, ऐं घणा ॻाल्हि माण्हू महसूसु कंदा हुजनि, जेकी ॻाल्हियूं आहिनि माण्हू असांजो दिलि दुखाईंदा आहिनि, असांखे निराश कंदा आहिनि, असांखे तकलीफ़ ॾींदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त असां इहो करे रहिया आहियूं, इन करे असां भुगती रहिया आहियूं। पर इहा ॻाल्हि न आहे, असां परमात्मा में मसीह में द्वारा वञी करे कमाईंदा न आहियूं। शैतान वांगुरु इहो थी वेंदो आहे त उहो असांजो इस्तेमालु कंदो आहे ऐं पोइ असां चवंदा आहियूं कि हीअं असां सां छो थियो। ॿिया माण्हू वञी करे घड़ी घड़ी असांखे दुखाईंदा आहिनि ऐं असां प्रभु सां नाराज़ थी वेंदा आहियूं ऐं हुनखे चवंदा आहियूं कि तूं असां सां गॾु ईअं छो कए, तूं परेशान आहीं, तूं इन करे मोकिलींदो आहीं असांजे विच में। हलो हाणे तव्हांजे ॾेखावे खां मां सुठो प्रचार कयां थी। अॼु केतिरा इहो सोचींदा कि तव्हां जॉयस मायर सां माफ़ी घुरंदा। मां हुन जे बारे में प्रार्थना कंदमि माफ़ीअ लाइ। मां हाणे हिन वक़्तु ई शुरू कंदमि
ऐं हुनखे चवंदमि कि मूंखे मदद कयो जीअं मां उन्हनि खे सभिनीनि खे माफ़ी ॾेई सघां ऐं उन जे अंदरां इहो जेको बीज आहे ऐं उहो मां हुन जे प्यार खे ॿाहिरि कढी सघां, उहो जेको हुनखे चयल आहे कि हुनखे माफ़ी घुरणी आहे ऐं हुन मसीह में क़बूल कयो अथईं ऐं हुन प्यार करण जी सिख्या वरिती अथईं ऐं हुन चयो अथईं कि मां दुखी न थींदमि ऐं मां कंहिंखे न कंदमि। मां हिन खां सहमत आहियां, पर असांजे जीवन में हमेशह समस्याऊं हूंदियूं आहिनि, हिन करे असां इहा ॻाल्हि ऐं सभु शयुनि खे हिकु महिल ऐं तव्हांजे जीवन में आध्यात्मिक जीवन में दुष्ट प्रभाव थिए थो ऐं उहो चए थो गुस्सो थो अचे, तव्हांजे विश्वास में ईअं थो थिए गुस्सो थो अचे, तव्हांजे विश्वास खे ठोस थी लॻे ऐं गुस्सो थो अचे। गुस्से में रहण सां कुझु बि हासिल न थियण वारो आहे तव्हांजे जीवन में, तव्हांखे गुस्से खे हटाइणो आहे। असांखे पंहिंजी आज्ञाकारी रस्ते ते हलणो आहे, शिक्षा मिलंदी आहे पर असां अॻियां न कंदा आहियूं, हुनखे आज्ञा करणो आहे। ख़बर अथव तव्हांखे कि केतिरा दुखिया आहियो, छाकाणि त असांजी भावना शामिल हूंदी आहे ऐं असां भावनाउनि में आराधना कंदा आहियूं ऐं महसूस करणो आहे असांखे। बाइबल जे अनुसार पंहिंजे मन खे धृत कयो। अगरि तव्हां पंहिंजी मसीह सां कुलिस्टियन 3:1 में स्वर्गीय शइ जी खोज में रहण वारो मसीह वर्तमान आहे ऐं परमात्मा जे तरफ़ उन जो धरतीअ ते स्वर्ग आहे, ऐं जेकी ॻाल्हि आहे पंहिंजे मन में रखो, पंहिंजो दिमाग़ ईअं न वधायो, इनखे सिखो तव्हां। त मां चाहियां थी तव्हां फ़ैसिलो कयो कि तव्हां गुस्से में न जीअण वारा आहियो। तव्हां गुस्से में तव्हां पहिरियों पंहिंजो फ़ैसिलो कयो कि जंहिं महिल तव्हांखे कोई नाराज़ कंदो तव्हां माफ़ कंदव। पहिरियों ई योजना ठाहियो। हीअ प्रार्थना न कयो कि चोट लॻण खां पोइ दुख कीअं थींदो आहे, मां पहिरियों ई फ़ैसिलो करे छॾियो हो, नाराज़ न कयो, मां माफ़ कंदमि, मां माफ़ कंदमि, मां पहिरियों ई हुयमि, मां शैतान खे पंहिंजो जीवन छिनण न ॾींदमि। हर कंहिंसां सुठो व्यवहार जे द्वारा मां पहिरियों ई जाम कुझु गवाए चुकी आहियां। हाणे मां कुझु जेको बि आहे उहो मां पंहिंजो पाण में रखणु चाहियां थी। कंहिंसां बदतमीज़ न थींदमि। मां आत्मा सां भरियल आहियां। मां माण्हुनि खे हमेशह प्यार कंदमि। मां ॿुधणु थी चाहियां कि तव्हां उहो ई संसार, मां ॿुधाइणु चाहियां थी कि विजय थी करे तव्हां वधीक उन सां आहियो। ॾिसो, मां चाहियां थी कि तव्हां अॻियां वधो प्यार सां गॾु ऐं व्यवहार सां गॾु, सुठे व्यवहार सां गॾु। ऐं हाणे मां तव्हांखे इहो सभु ॿुधायां थी, इहो मां न आहियो, इहो जेकी ॻाल्हि आहे पवित्र आत्मा तव्हां सां ॻाल्हाए रही आहे ऐं पवित्र आत्मा तव्हांखे ॿुधाए रही आहे सभु। हीअं छो थियो, हीअं छो थियो? छो त असां हुन वक़्तु सोचणु शुरू करे छॾींदा आहियूं कि मुंहिंजो जीवन बर्बादु आहे। हिन करे तव्हांखे फ़ैसिलो करणो आहे। हिन करे तव्हांखे फ़ैसिलो करणो आहे, मां कुझु आध्यात्मिक रूप सां सुठो दोस्त ठाहींदमि। मां कुझु अहिड़ा माण्हू ॻोल्हींदमि जेके लोभी न हुजनि, जंहिंखे अंदरि कुझु दुनिया जी संगत न हुजे। मां हुन सां जेको ख़ुशि हूंदो उन खां ख़ुशि थींदमि ऐं उहो माण्हू जी जेकी समस्या में आहिनि मां हुन जी मदद कंदमि, ज़रूरतमंद जी मदद कंदमि ऐं हुनखे चवंदमि। तव्हांखे परमात्मा, केतिरनि माण्हुनि खे इहा ख़बर आहे कि जंहिं वटि शक्ति हूंदी आहे हुननि खे जाम तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां थी इहा ॻाल्हि हूंदी आहे। अगरि तव्हां कंहिंजी मदद न कंदा त तव्हांखे मदद न मिलंदी। मां इहो ॾिठो आहे जाम दफ़ा कि शैतान माण्हू इस्तेमालु कंदा आहिनि ऐं तव्हां बेवजह ठाहींदा आहियो।
उहो तव्हांजी मदद न करणु चाहींदा आहिनि। मूंखे ख़बर आहे मां सच थी ॻाल्हायां कि इहे सभु ॻाल्हियूं थींदियूं आहिनि जंहिं महिल तव्हां इहे कंदव। जेकी ॻाल्हि आहे, जेको प्रभु चवंदो मां उहो ई कंदमि। तव्हांखे हुन सां घुरणो आहे, कंहिं माण्हूअ सां न। मां हिकु अनुशासन ठाहींदमि उन माण्हूअ लाइ जंहिंजे जीवन में मां हमेशह उनजो वीचार कंदी आहियां। मां पंहिंजी ख़ुशीअ जो योजना कंदी आहियां ऐं पोइ मां पंहिंजो पाण खे ॾिसंदी आहियां। तव्हां चवंदव ख़ुशीअ जी योजना ठाहींदी आहियां। तव्हां शायदि हिन जो मतिलबु ॻोल्हींदा हूंदा कि हफ़्ते में 3 ॾींहं योजना कंदी आहियां। मां हुन दर्द जो योजना कंदी आहियां, तॾहिं मूंखे मिलंदी आहे त तव्हां पंहिंजी ॾिसो। तव्हां ख़ुशीअ जे केवल योजना न ठाहियो, तव्हां पंहिंजी ख़ुशीअ खे ॾिसी करे पंहिंजे पाण खे आईने में ॾिसो कि तव्हां चओ काश तव्हां इहा अनुशासन ठाहे सघो, इहा योजना ठाहे सघो। पंहिंजो मन ठाहियो, पाण खे इहो ठाहियो, पाण खे ईअं ठाहियो, पाण जी योजना ठाहियो। जंहिं महिल तव्हां इहो कयो कि तव्हां शॉपिंग मॉल था वञो ऐं पैसा खपनि, मां गुस्से में न जीअंदमि, मां पंहिंजी नाराज़गी न ॾेखारींदमि। मां हमेशह लाइ तयारु हूंदमि पंहिंजे जीवन खे सुठो ठाहिण में ऐं मसीह में जीअण में। मां हाणे खां हिन वक़्त खां पंहिंजो जीवन जीअणु शुरू कंदमि। मां अध्ययन कंदमि, मां प्रार्थना कंदमि। मां जेकी बि सभु ॻाल्हियूं चयूं उहे तव्हांजे चरणनि में आहिनि। उहो जेको करे थो उन जे लाइ, उहो असां सां गॾु आहे। मां डप में न जीअंदमि, मां शक्तिशाली आहियां। शक्तिशाली हुजण जो मतिलबु इहो न आहे तव्हां गुस्से में अची करे एॾो ज़ोर सां ॻाल्हायो, मां ईअं आहियां, मां हूअं आहियां। मां तव्हां सां बाइबल जे बारे में ॻाल्हायां थी, उन जी स्थिरता जे बारे में ॻाल्हायां थी। जंहिं महिल तव्हांखे डपु थो लॻे तव्हां ॿाहिरि निकिरी अचो ऐं उहो कयो जेको प्रभु तव्हांखे चए थो, उहो करो। शक्तिशाली हुजण जो मतिलबु इहो न आहे कि असांखे डपु न आहे। अगरि तव्हांखे डपु आहे त तव्हां सोचियो आमेन। अगरि तव्हांखे लॻे थो कि डपु हुजण जो मतिलबु इहो आहे कि असां शक्तिशाली आहियूं, पर इहा ॻाल्हि न आहे, तव्हांखे डपु थींदो आहे। तव्हां सोचींदा आहियो मां डरपोक आहियां, हिन जॻह ते तव्हां अची करे ॾिसो। डपु अचण जो मतिलबु इहो न आहे कि तव्हां ग़लति आहियो। इहो शैतान आहे जेको तव्हांखे पुठियां खींची करे इहो चई रहियो आहे कि तव्हां पवित्र नथा थी सघो, तव्हांजी शक्ति। हिन जो इहो मतिलबु न आहे। असांखे पंहिंजा वीचार बदिली करणा आहिनि। मां हमेशह सुबुह उथी करे माफ़ी घुरंदी आहियां। मां माफ़ी घुरंदी आहियां धार्मिक वीचारनि सां, ॿियनि ॻाल्हियुनि सां न। मूंखे ईअं लॻंदो आहे सही ॻाल्हि, जेकी प्यारी ॻाल्हि आहे मूंसां गॾु आहे। मूंखे ईअं लॻंदो आहे कि उहो जेकी ॻाल्हि मुंहिंजे अंदरि आहे, मूंखे ईअं लॻे थो, महसूसु थिए थो। ऐं तव्हां सुबुह जो उथी करे शैतान जी ॻाल्हियूं ॿुधंदा आहियो। जल्दी 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 उन जी ॻाल्हियूं ॿुधंदा आहियो। शैताननि खे दूरि कयो पंहिंजे पाण सां ऐं हुनखे चयोसि त मुंहिंजो प्रभु जाम वॾो आहे। मूंखे डपु आहे कि परमात्मा जी ॿुधी नथो सघां ऐं अगरि मां इहो क़दम खणंदमि त शायदि मां कोई परेशानी में पइजी वेंदमि। मूंखे सम्झ में नथो अचे, परमात्मा जे ख़िलाफ़ु आहियां, मूंखे डपु थो थिए। मुंहिंजे जीवन में इहे कहिड़ी परिस्थितियूं आहिनि, काश इहो बदिलजी वञे। छा थींदो हे ॿार न बदिलंदा? छा थींदो मुंहिंजो घोटु न बदिलंदो? मञियो मुंहिंजी ज़ाल नथी बदिले। मूंखे डपु आहे कि मुंहिंजी नौकरी छुटिजी वेंदी। मां उन अवस्था सां ॾकां थो, पंहिंजी भावनाउनि सां ॾकां थो, कहिड़ी शइ खां सामनो करण खां ॾकां थो, कहिड़ी ॻाल्हि आहे जेकी मुंहिंजे साम्हूं आहे।
मां स्पष्ट नथो करे सघां उहो कहिड़ी ॻाल्हि आहे। मुंहिंजो कर्तव्य आहे कि मूंखे हिन खे स्वीकार न करिणो आहे, पर त बि मां कयां थो। जीवन में जंहिंमहिल पवित्र आत्मा मोटी ईंदी आहे मूंखे समर्थ हासिलु थींदो आहे। लूक 10:19 में हिन खे स्क्रीन ते लॻायो वञे। लूक 10:19 में अगरि तव्हां हिन वचन खे पंहिंजे आत्मा में समाईंदा ऐं तव्हां विजय थींदा। ॾिसो, मां तव्हांखे ॿुधायां थी, जेकी बि ॻाल्हि शत्रु जी समर्थ में हूंदी आहे उहो तव्हांजे साम्हूं हूंदो आहे। तव्हांखे शारीरिक ऐं मानसिक ताक़तवर थियणो आहे। मां तव्हांखे शक्ति ॾिनी आहे, तव्हांखे शक्ति हासिलु करणी आहे ऐं तव्हांखे विश्वास करिणो आहे कि तव्हांखे शक्ति मिली आहे। हुनखे तव्हां अॻियां विझंदा। इहा जेकी ॻाल्हि आहे उहा ख़ाली ॾेखावी न आहे, उहो तव्हांखे पावर लाइ न आहे, उहो तव्हांजी प्रार्थना लाइ न आहे। जेको तव्हांखे मिलियो आहे हिन रूप में अची करे, तव्हांखे हमेशह इहो करिणो आहे कि उहो जेको मिलियो आहे उहो तव्हांजे लाइ आहे। उहा शक्ति मिली आहे, उनखां वधीक उहो तव्हां सां गॾु आहे ऐं सॼी दुनिया सां गॾु आहे। उहो तव्हांजे अंदरि आहे ऐं उहो तव्हांखे ॾिसे थो ऐं उहो सॼी हिन दुनिया में आहे। उहो सॼी दुनिया में अची करे तव्हां सां गॾु रही सघे थो। शक्ति, उन जी शक्ति एॾी सुठी आहे, एॾी समर्थ आहे जेको तव्हां सां गॾु आहे। मुंहिंजा प्रभु, असांखे ज़रूरत कोन्हे कि गुस्से में करवाट में अची करे असां ग़लति ॻाल्हि कयूं। असांजो व्यवहार, असांखे इहो न करणु खपे। असांखे इहो छो कयो ऐं तव्हां हुनखे माफ़ु कयो। मां तव्हांखे हर घड़ी चवां थी कि तव्हांखे माफ़ी ॾियणु घुरिजे। तव्हां हमेशह ईअं कंदा आहियो, ईअं छो थियो, मूंसां ईअं न थियणु खपे हा, मूंखे नथो सम्झ में अचे, मां ईअं छो थी चवां, मुंहिंजा भाउ, मां जाम दुखी आहियां। जॉयस, तूं ईअं कीअं थी चई सघे, मुंहिंजी हालत एॾी ख़राबु आहिनि। तव्हां हमेशह इहे ॻाल्हि छो कंदा रहंदा आहियो? पंहिंजी ग़लति ॻाल्हि खे तव्हां सुधारे छो नथा सघो? हमेशह इहे चओ छो था? जंहिंमहिल मां तव्हांखे सेखारियां थी तव्हांखे इहो करणु खपे त तव्हां सिखो ऐं अॻियां वधो। तव्हांखे सुबुह उथी करे चवणो आहे मूंखे ख़बर आहे मां केरु आहियां, मां प्रभु जी महिमा खां वाक़िफ़ु आहियां, उहो जेको चए थो मां उहो ई कंदमि। मां उन जे लाइ आहियां ऐं उहो मुंहिंजे लाइ आहे, इहो मूंखे ख़बर आहे। शैतान, तूं हितां हली वञ, मां तुंहिंजी हिकु बि ॻाल्हि न ॿुधंदमि, तूं हितां बरक़रार थी वञ। आमीन। प्रभु तव्हां सां पाण ॻाल्हाइणु शुरू कंदो। स्वर्ग हूअं ई आहे जीअं असां हिते आहियूं। हाणे अचो ॾिसूं था, इहो ॿुधूं था जेको बि लिखियलु आहे। अगरि उहो हुनजो पुटु आहे त असां हुनजा ॿार आहियूं। अगरि उहो हिन में राजा आहे ऐं रोमियो 15 जे अनुसार असां जीवन में राजा वांगुरु शासन कंदा आहियूं धर्म जे द्वारा। ऐं प्रकशित वाक्य 5:9-11 जे अनुसार जॾहिं असां सभु पंहिंजे परमात्मा लाइ इहो सोचींदा आहियूं, उहो असांजो राजा आहे, उहो असांजो डॉक्टर आहे, असांखे सभु सुठी शयूं ॾेई करे असांखे स्वास्थ्य ठाहींदो आहे। ऐं मैथ्यू में जेको लिखियलु आहे, असांजे जगत में प्रकाश विझंदो आहे, असांखे पाणी ॾींदो आहे, असांखे शयूं ॾींदो आहे, पवित्र पाणी जी धारणा ठाहींदो आहे ऐं असांखे असांजे अंदरि इहो साबित कंदो आहे त असां हमेशह हुन जा आहियूं। ऐं पत्थर खे हटाए करे उहो आध्यात्मिक रूप ठाहे छॾींदो आहे, असांखे अभिषेक ॾींदो आहे ऐं उहो आहे असांजो। उहो सभु कुझु आहे असांजे अंदरि। उहो उन वटि शक्ति आहे जेकी उहो ॾेखारे थो। उहो हुन में हिकु अद्भुत शक्ति आहे उन जे अंदरि आहे जेकी हुन असांखे ॾेखारी आहे। असां भागीदार आहियूं प्रभुअ सां। मूंखे सम्झ में नथो अचे मां तव्हांखे कीअं ॿुधायां इहो सभु। उहो असां सां गॾु जीअंदो आहे, उहो असांखे ॾेखारींदो आहे। जेको उहो चवंदा आहिनि उहो असांखे करिणो आहे, जेको उन जे अनुसार हुजे। असांखे उहो सभु सिखणो आहे जेको उहो सेखारे थो असांखे उन जे द्वारा। आत्मविश्वासी ऐं निर्भर बणण जे लाइ तयारु आहियो। ऐं तव्हांखे ख़बर आहे पंहिंजे जीवन में मुंहिंजे वीचार सां असांखे ध्यानु ॾियणु घुरिजे। ख़बर अथव हर कंहिंखे डप में शैतान चाहे थो त असां डरपोक बणिजूं, पर प्रभु ईअं नथो चाहे। असांजो विश्वास असांजे लाइ सभु कुझु आहे।
तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।